अस्सलामुअलैकुम। अगर चाला खुश आयो खैर उम्मीद कयां तो खुश हूंदो जिथे हुजो खुश हुजो शादाबाद हुजो अला जी अमन। अज व्लॉग असां ॿारनि सां स्टार्ट कयो आहे। मोहम्मद ऐं टे मुंहिंजियूं भाइटियूं आहिनि उन्हनि सां गॾु घर में ही पंहिंजे रांदि रूंद कनि पिया त वरी इन्हनि खे हिते ई छो त टाइम कोन थो मिले व्लॉग कोन था ठाहियूं सो मां चयो भला ॿी वीडियो बि हिते ॿारनि सां ई गॾु स्टार्ट कजे। सो पंहिंजी मस्ती में पंहिंजी मस्ती में ई था खेॾनि। पंहिंजी मस्ती में हे बकरी मुंहिंजी आहे। माल बि तव्हांखे मूं अॻु में ॾसियो पर वरी हे मूं टिहाणा हाणे वठी आयो आहियां। हे टिहाणा माशाल्लाह हाणे वठी आयो आहियां। सो माशाल्लाह जवान आहे। इंशाल्लाह कोशिशि त कंदासीं जीअं तकिड़ो लॻी पवे। कोशिशि कंदासीं अहिड़ो खाधो वाधो ॾेई। सिद्दीक़ खान पलाल खणे थो माल जी कुतर जे लाइ। न माल कमज़ोर आहे ॾाढो छो त महांगाई। हे मुंहिंजे घर जी गिटी। हे प्लाट थींदो 5 फुट थिए या 600 थिए। मुंहिंजे भित सां गॾु ई आहे। कोशिशि लॻी पई आहे त उन्हनि खां वठां। अला उनखे ईमान ॾींदो जे पहिरियां पाड़े जा ॿार ने बि पंहिंजे दर जे अॻियां रांदि रूंद कनि था। चओ त माशाल्लाह सियारे जी मौसम आहे। सुबुह अञा सिज उभिरे थो। अॼु अथसि थोरो जंहिंमें सिंधी में असां राव चवंदा आहियूं याने कोहीर नमूने। सिज तेज़ न आहे। मोहम्मद ॿाहिरि थो अचे। मोहम्मद ॿ भाइटियूं आहिनि मुंहिंजियूं। ॿारनि जो माहौल ई पंहिंजो आहे। इन्हनि खे ॾिसी नंढपण यादि अची थो वञे माशाल्लाह। जेके बि दोस्त मुंहिंजे इन चैनल ते नओं आहिनि महिरबानी करे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा त महिरबानी थींदी जीअं मुंहिंजी हर वीडियो तव्हां वटि पुॼी सघे। हे असांजी नंढड़ी कोशिशि आहे। अगरि इंटरनेट आहे जो इहो बि फ़ाइदो न वठूं त पोइ फ़ाइदो कहिड़ो। ईअं त फेसबुक ते इन्हनि ते टाइम पिया था गुज़ारियूं।